बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी साथ संगत सबनी के ओम शांति। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। सत्संग आने के ही सारा। सत्संग आने के ही सारा। अजा मेल है धन का वारा। अजा मेल है धन का वारा। या भी रखत हजार बाबा सत्संग में। या भी रखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। बाप अंदर जाजे को लाए। बाप अंदर जाजे को लाए। एकदम विसरे अच्छे तो खाए। एकदम विसरे अच्छे तो खाए। भी अथव द्वार बाबा सत्संग में। भी अथव द्वार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। जोरी आयो सोरी शरण दो। जोरी आयो सोरी शरण दो। पूर कपट माँ कुछ न भरन दो। पूर कपट माँ कुछ न भरन दो। बड़ी पलक अधिकार बाबा सत्संग में। बड़ी पलक अधिकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। ओम नाम जी तेरी आए। ओम नाम जी तेरी आए। सब के पार पहुँचाए। सब के पार पहुँचाए। सेवक बनो करतार बाबा सत्संग में। सेवक बनो करतार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। है जातारव कुबड़ी समारव। है जातारव कुबड़ी समारव। राजकोट जय
के दया जो सारव, राजपूत शहर के दया जो सारव, गुरु नैना कंदव जयकार, बाबा सत्संग में बाबा नैना कंदव जयकार, बाबा सत्संग में बाबा नरंग में, सत्संग में बाबा नरंग में, हलिय चोर कवार, बाबा सत्संग में, हलिय चोर कवार, बाबा सत्संग में। बोल सतगुरुदेव भगवान की। जेसिताईं जीव खे आत्मा जो साक्षात्कार न थियो आहे ऐं इन रूहानियत जे आख़िरी मंज़िल तय न कई, तेसिताईं मन जी हालत बदिलबी रहंदी। तंहिं करे भक्ति मार्ग में निराश न हुअणु घुरिजे ऐं पूरी कोशिश ऐं लगन सां कदम अॻिते वधाईंदो वञणु घुरिजे। जेसिताईं चए थो जीव खे आत्मा जो दर्शन न थियो आहे। असां आहियूं ईश्वर जी अंश, पर पाण खे अलॻि सम्झी वेठा आहियूं, पाण खे जीव था सॾायूं। त जेसिताईं चए थो आत्मा जो दर्शन न थिए तेसिताईं कोशिश न छॾणु खपे। भक्ति केॾी महिल कीअं हूंदी आहे, केॾी महिल कीअं हूंदी आहे। चए थो निराश बि न थियणु खपे, उहा कोशिश असांखे जारी रखणी आहे। मंज़िल ताईं त पहुचंदासीं, पंधु चालू रखंदासीं त। हे तो निराश न थियो, आख़िर दर्शन थींदो, पर असां उहो हिक ई पासे पंधु कयूं, वापसि न मोटूं। असां थोरी ॾिसूं था भई असांजे राय सां हाणे कुझु कमु नथो थिए त असां वापसि था मोटी अचूं, उहो न करणु खपे। लगन पूरी, चए थो पूरी लगन हुजणु खपे, लगन सां उहो कमु कंदा अचूं त पोइ हिकिड़े ॾींहुं दर्शन बि थी वेंदो। पको विश्वास रख, कमज़ोर ख़्यालनि वारो कॾहिं बि पंहिंजी मंज़िल ते न पहुची सघंदो। पको विश्वास, कल्ह जेका ॻाल्हि ॿुधाईमांव विश्वास जी हुई न, कीअं कमु थियसि, कहिड़ी हुई ॻाल्हि। चए थो पको विश्वास रख, कमज़ोर इरादे वारो कुझु करे न सघंदो। पक पूरी। भॼन अॻे कोन गाईंदी आहे, पूरी पक आहे त गुरू पाण मिलंदा, ये गाईंदी हो नी, अॻे हाणे नथी ॻाए। दुख दूर थींदई, विश्वास सचो त गम लही वेंदो। विश्वास सचो हुजे, पक, त उन्हनि जा पोइ सभु कम थिया पिया आहिनि, उन्हनि जा ॿेड़ा पार आहिनि। पर असांखे उहो कान्हे, असां झटि ईअं लुॾी था वञूं, पूरी पक कान्हे अञा गुरूअ में। हीउ जीव रूहानी राह में कई दफ़ा किरंदो ऐं कई दफ़ा चढ़ंदो आहे। घबराए न, छो त इहो इम्तिहान जो वक़्तु अथई। जेकॾहिं इन ई वक़्त में अटल विश्वास सां पको रहंदे त ज़रूरु कामयाबु थींदे। हीअ राह अहिड़ी आहे, केॾी महिल किरंदासीं, केॾी महिल मथे चढ़ंदासीं, केॾी महिल किरंदासीं, केॾी महिल मथे चढ़ंदासीं, पर हलंदा हलूं असां, उहो हलणु न छॾियूं। वेही न रहूं, सुस्त न थियूं, आलस जो त्याग करे छॾियूं, महिनत उहा न छॾियूं, त पोइ आख़िर त मंज़िल ते पहुचंदासीं। केॾे वेंदासीं, केॾी बि लंबी मंज़िल छो न हुजे, केॾी बि ॾुखी छो न हुजे, पर असांजो पंधु चालू हूंदो त पहुची वेंदासीं। मन कंहिंजे कब्ज़े में रहणु नथो चाहे ऐं जीव खे भक्ति मार्ग खां केराइण जा उपाव सोचींदो रहंदो आहे। तंहिं करे मन जी सलाह न मञी करे गुरमत खे धारण करणु खपे। मन कंहिंजे कब्ज़े में न रहंदो आहे, सभिनी खे पंहिंजे कब्ज़े में करे छॾींदो आहे।
त चए थो मन जो चवणु न मन, मन जो चवणु न मञींदासीं न त हू हिकिड़े ॾींहुं कमज़ोर थी वेंदो। पर असां मन जो चवणु मञी मञी हुनखे ताक़तवर बणाए छॾियो आहे, त असांजी आत्मा कमज़ोर थी वई आहे। मन खे त बंधन वणंदो कान्हे, जेको भक्ति मार्ग मां सभिनी खे फेराइण जी कोशिशि कंदो आहे त इन पासे न वञनि, सुठे पासे वञनि ई न। त असां हुनजे चवण में अची था वञूं, मन जे चवण में, पर चए थो हुनजो चवणु न मञ। पोइ सम्झी वेंदो हाणे मुंहिंजी हले नथी, पर असां हुनजो चवणु मञी मञी हुनखे मोटो बणाए छॾियो आहे। हिन चंचल मन हथां केतिरा ई भक्ति मार्ग खां किरी पिया, अहिड़ी बुरी तरह माया ॼाल में फाथा जो निकिरण जो रस्तो बि कोन मिलियो। जेसि ताईं खेनि पूरनि संत सतगुरनि जी चरण शरण कान हासिल थियनि। सतगुरु त संसार में जीवन खे मुक्त कराइण लाइ प्रगट थींदा आहिनि, तंहिं करे संदसि शरण में रही मुक्ति मार्ग इख्तियार कर। मन जे चंचल मन जे चवण ते जेके हलंदा उहे के ई चए थो किरी पिया आहिनि, त असां उन्हनि मां आहियूं। मन त स्थिर रहे कान थो, उहो नाम खां सवाइ न थींदो, जेसि ताईं सतगुरनि जी चरण शरण न मिलंदी तेसि ताईं असां मन खे स्थिर बणाए न सघंदासीं। उन नाम जे ज़रिए ई मन टिकंदो, स्थिर तज बणंदो, न त पियो फिरंदो ऐं असांखे फेराईंदो, पियो तो भिटकाए। त नाम रूपी हुनखे कुंडी लॻाइणी आहे त मन स्थिर थींदो। जेसि ताईं सिमरन में न वेंदासीं तेसि ताईं मन कोन ठहंदो, मरंदो कोन मन, पोइ पियो असांखे नचाईंदो। असां हुनजे चक्कर में अची था वञूं। त नाम सिमरन ॾाढो ज़रूरी आहे, ॾाढो ज़रूरी आहे, त मन असांजो मरंदो। मन खे स्थिर करिणो आहे त उहो नाम सिमरन खां सवाइ न थींदो। भले न लॻे, हाली असां ईअं चवंदा आहियूं मन लॻे नथो लॻे, भले न लॻे तॾहिं बि वेहणो आहे असांखे। ईअं जल्दी न लॻंदो, असां चऊं असां अखियूं ॿूटे वेहूं ऐं असांजो मन लॻी वञे, ईअं न लॻंदो। हुनखे जोरीअ रेराइणो आहे। त्याग सां ई अमृत तत जी हासिलियत थिए थी। त्याग सां ई अमृत मिलंदो। हिन दुनिया जो जॾहिं त्याग कंदासीं, त्याग माने ईअं छॾे हली न वञिणो आहे, असांखे अटकणो कोन्हे, हिन में मोह न रखणो आहे, अंदर करके त्याग करणो आहे, हूअं न छुटी सघंदासीं। त चए थो असांखे अमृत मिले। पोइ अमृत में त केॾो आनंद हूंदो, जंहिं पीतो हूंदो उन्हनि खे ख़बर हूंदी। माखीअ जी आ मिसल नालो तुंहिंजो मिठो, पुछी ॾिस उन्हनि खां चखे जिन आ ॾिठो। जंहिं चखे ॾिठो हूंदो उन्हनि खे ख़बर हूंदी त नाम में केॾो आनंद आहे, उहा ओम जी चाश कहिड़ी आहे, उहा जंहिं चखे ॾिठी हूंदी न उन्हनि खे ख़बर हूंदी त केॾो सतनाम में मज़ो आहे। जंहिं जपियो हुजे उन्हनि खां इहा राह पुछूं। असां त नथा कयूं त असांखे ख़बर ई नथी पए न त हिन में एॾो आनंद आहे। खाली दिलो ई वॼंदो आहे, अहिड़ीअ तरह जंहिंमें कथनी वधीक आहे उहो करणीअ खां खाली सम्झो। खाली घड़ो वॼंदो आहे नी, भरियल घड़ो वॼाईंदासीं त वॼंदो, लाॾनि बाॾनि में वॼाईंदियूं त खाली वॼाईंदियूं, भरियल न वॼंदो आहे।
त जंहिंमें चए थो कथनी घणी, जेको ख़ाली चई ॼाणे माण्हुनि खे, ॿुधाए ॼाणे हीअं कयो हीअं कयो हीअं कयो, उहो पाण अंदरां ख़ाली हूंदो आहे। ऐं जेको भरियल हूंदो आहे न, उहो घणो न ॻाल्हाईंदो आहे ॿियनि खे, घणो चवंदो कोन्हे त तूं हीअं कर तूं हीअं कर तूं हीअं, उहो पहिरियों पाण कंदो आहे, पोइ ॿियनि खे ॿुधाईंदो आहे। संत कोई बि ॾिसंदा न त ईअं गंभीर हूंदा अथव, उहे अंदरि भरियल हूंदा आहिनि। कोड़ीनार वारी अम्मा जी अॻे मां ॻाल्हि ॿुधाईमांव न, असां नंढियूं हूंदा हुआसीं, उन्हनि जी ॾाढी भक्ति कयल हुई, ॾाढी, माना 4-4 कलाक त असां अखियुनि सां ॾिठोसीं, 4 कलाक वेठा हूंदा हुआ, अखि कान खुलंदी आहिनि, चप कान खुलंदा हुआ, पाणी कोन पी सघंदा हुआ, अहिड़ी हालत थी वेंदी आहे। पोइ हिकु दफ़ो साईं लाला राज आया, हे अम्मा बि टिकियल हुआ, माता जन सभु संत गॾु ईंदा हुआ, कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे। पोइ साईं रड़ करे ऐं चवंसि था, ओ खुशहाली मट भरिजी वियो त हाणे ॿाहिरि कढ। असां सम्झूं ई न पिया त छा खे था चवनि, मट भरिजी वियो आहे ॿाहिरि कढ, तॾहिं एॾी सम्झ कोन हुई, माना चवनि पिया हाणे तूं सॼी तार थी वई, हाणे ॿियनि खे ॿुधाए, ॿियनि खे ज्ञान विराए। इहो अहिड़ा संत हूंदा आहिनि गंभीर, ऐं अम्मा जन त ॾाढा गंभीर हूंदा, ॾाढो ॻाल्हाईंदा घटि हुआ, चुप करे वेठा हूंदा हुआ। सतगुरु नाराज़ थियनि त बेफ़िक्र न थी वई, इहा बि संदन कृपा सम्झ, निमरता धारे खेनि रीझाइण जी कोशिश कर। हू नाराज़ थियनि त बेफ़िक्र थी न वे, उन्हनि खे रीझाइण जा जतन कर, त कीअं मां उन्हनि खे ख़ुशि कयां, कीअं उन्हनि खे रीझायां, कीअं मां तोखे रीझायां, कीअं मां तोखे परचायां। इहो नामदेव भगत भॻवान खे चयो आहे, खिलण ते जे ख़ुशि थी खावंद, खिली मां तोखे खिलायां, रुअण ते जे रीझी रावल, रोई मां तोखे रीझां। उन्हनि जा नाला बि तॾहिं थिया आहिनि भगतनि जा, ॾाढा उन्हनि गन ॾिना आहिनि, भॻवान खे पाइण लाइ ॾाढा उन्हनि कष्ट सठा आहिनि, दुख सठा अथनि, माण्हुनि जूं गिलाऊं सठियूं अथनि, उन्हनि ॾे ध्यानु कोन ॾिनो अथनि, त माण्हू हीअं था चवनि, पिया चवनि, लखे माण्हू तिन जी कन पिया गिलाऊं, ॾियनि कन कोन था, लंघनि पिया उतां, सीढ़ी उतां ई लंघंदा आहिनि जेके गिला कनि। उन्हनि खे मान अपमान, आवाज़ न कयो, उन्हनि खे सभु हिकु जहिड़ो आहे, मान अपमान गिला नेकी सुख दुख इज़त बेइज़ती, उन्हनि सम करे ॾिठो आहे, सभु हिकु जहिड़ो, सोन मिटी उन्हनि लाइ हिकु आहे। पोइ अहिड़नि भगतनि जा, अहिड़नि संतनि जा नाला छो न ॻाइजंदा। असां कुझु नथा, एतिरी तिर नथा सही सघूं, सहूं था कंहिंजो, केरु तिर तो चए त नथा सहूं। उन्हनि लोकनि जा ताना जुठियूं सभु सटाए, त अहिड़नि भगतनि जा संतनि जा जीवन चरित्र पढ़ी ॿुधी कुझु त सिखूं न। असां संत न थी सघंदासीं, पर उन्हनि जा दास त थियूं, अहिड़ा त थियूं। भित खां ॿाहिरि न हल, ॾेखाव न कर, कूड़ जे पर्दे फाटण में देरि न लॻंदई।
वित खां ॿाहिरि न हल, ॾेखार न कर, छो जो कूड़ कॾहिं बि लिकंदो कोन। जीअं सच न लिकंदो आहे तीअं कूड़ बि कोन लिकंदो आहे। कूड़ जो पर्दो आख़िर फाटंदो। जहिड़ा आहियूं अहिड़ा ई रहूं, असां माण्हुनि खे अहिड़ो ई ॾेखारियूं। ज़रूरी कोन्हे असां ॿाहिरि सुठो हलूं, माण्हू असांखे सुठो चवनि ऐं अंदरि ख़राबीअ सां भरियो पियो हुजे, पर उहो लिकंदो कोन। आख़िर उहे ॻाल्हियूं निकिरंदियूं जेके असांजे अंदर में हूंदियूं। केतिरो टाइम लिकी सघंदासीं? अंदरि असांजे में ख़राबी जे दॿियल हूंदी त उहा केतिरो टाइम असां दॿाए सघंदासीं? दिलि देग ज़बान ॾोई, जेको अंदरि निकिरे सोई। आख़िर उहे ॻाल्हियूं निकिरंदियूं, ख़बर पइजी वेंदी त हिन जे अंदरि में छा आहे। त चए थो ॾेखार न कर, जेको अंदरि हुजे न उहो ई ॿाहिरि ॻाल्हाए। सतगुरनि ऐं हुन जे शब्द खां सवाइ ॿी सभु माया आहे। ख़बरदार रहो, जॻह जॻह ते दिलि न अटकाए। सतगुरनि ऐं हुन जे शब्द खां सवाइ ॿी सभु आहे माया। पाण खे सुजाॻ रहणो आहे। सभिनी हंधि चए थो दिलि न अटकाए। असां सभिनी में फाथा पिया आहियूं, छो जो असां इहे दुनिया सच था सम्झूं। पर दुनिया सच कोन्हे, उहो फानी आहे, कूड़ आहे। या पक करे सम्झूं त सतगुरनि ऐं उन जे शब्द खां सवाइ ॿियो सभु आहे कूड़। जप साईंअ जो मिठड़ो नालो, बाक़ी दुनिया कूड़ आहे। मन दुश्मन कंहिंखे शांतीअ सां वेहणु नथो ॾिए। जेके माण्हू ॿियनि खे भक्ति मार्ग ते हलण जी सिख्या था ॾियनि, थी सघे थो उन्हनि मंझां कोई मन जे धोखे में अची भॻतीअ जे राह तां किरी पवे। अहिड़े माण्हूअ खे ॾिसी किथे तूं बि किरी न पइजां, बल्कि उनखे सही रस्ते ते आणण जी कोशिशि कजां। सतगुरनि जे चरणनि जो आसरो कंहिं क़ीमत ते बि न छॾिजां। मन केराइण जी कोशिशि कंदो आहे त जेको तोखे सेखारे उहो ई अगरि किरी पए त उनखे ॾिसी वरी तूं बि न किरी पइजां, पाण उनखे बि मथे चाढ़ण जी कोशिशि कजां। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे नी, जेको असांखे सेखारे उहो ई माया जो शिकार थी वेंदो आहे मन जे चवण में अची करे। त चए थो उनखे बि चाढ़ण जी कोशिशि कजां, तूं न किरी पइजां। मन अहिड़ो आहे, थोरो ई असांखे गाफ़िल ॾिसंदो न त केरे छॾींदो। ॾे सुजाॻी सतगुर मूंखे, ॾियां मां पहिरो हमेशह पाण ते, पंहिंजो पाण ते पहिरो ॾियणो आहे। मन जे मथां 24 कलाक, त मथां हेॾे होॾे न हलियो वञे। छो जो मन उहे रस्ता ॻोल्हींदो रहंदो आहे त कीअं हिनखे केरियां, केॾी महिल सुम्हे थो त हिनखे केरियां। इन करे चवंदा आहिनि गाफ़िल न रहो, सुजाॻ रहो, ख़बरदार रहो हमेशह। मन 24 कलाक सुजाॻ हूंदो आहे, ॿियो वारा कंदो आहे। सतगुरनि जो शब्द तोसां साण आहे, डप न कर, को बि सराप तो ते असर न कंदो। सतगुरनि जो शब्द असां सां साण आहे, पर उहो असां साण सम्झूं न, असां उन जे वचन खे हलूं, शब्द जेको उन ॾिनो आहे उहो असां उन जी कमाई कयूं त असांजी ढाल बणिजी बीहे, पोइ को बि शराब असांखे असर न करे। हिन में ईंदो अथव, जेको तोखे कुझु चवई थो त उहो को भॻवान त कोन्हे जो उन जो तोखे लॻी वेंदो आहे, त इंसान न।
जे असां सच ते बीठल हूंदासीं त असांखे छा असरु कंदो? पंहिंजो पाण ॾे निहारियूं त मां किथे बीठल आहियां, मां कीअं थी हलां, मुंहिंजी नियत कीअं आहे, मुंहिंजी दिलि कीअं आहे, साफ़ आहे की न मेरी आहे, उहो असांखे पाण ॾे निहारणो आहे। रूहानी राह में जिन बि वॾनि तजुर्बेकारनि जी सलाह वठण खां शर्मायो से धोखो खाई विया। जिन बि वॾनि तजुर्बेकारनि खां सलाह वठण में कीॿायो, माना पाण खे सभु थी सम्झूं, भई मूंखे सभु अचे थो, हिन खां सलाह छो घुरां, इहो त मूंखे बि अचे थो। पर चए थो न, जेके हिन राह में वॾा हुजनि, अॻवान हुजनि, उन्हनि खां सलाह वठूं। पाण खे नंढो बणाइणु सुठो आहे। जेको नंढे बण में मज़ो आहे उहो वॾे बण में कान्हे। वॾपण जी पग न पायूं, नंढा बण। हिकिड़ो पंडित हो, कथाकार हो, कथाऊं ॿुधाईंदो हो सभिनी खे। कॾहिं किथे वञी ॿुधाईंदो, कॾहिं किथे वञी ॿुधाईंदो, सभिनी खे हिन जूं कथाऊं ॾाढियूं वणंदियूं हुयूं। आस्ते आस्ते राजा जे कन ते ॻाल्हि पई, शहर जो जेको राजा हो, त राजा हिन खे घुराए थो, चएसि थो त अॻिते मूंखे कथाऊं ॿुधाईंदो कर। भले, राजा खे हिकिड़े ॾींहुं कथा ॿुधाइण वियो त पंडित त ॾाढो ख़ुशि पियो थिए, चए पियो राजा त मूंखे अलाए केॾो माना ॾींदो, राजा वटि त कोई कमी हुजे न। हिन कथा ॿुधाई त राजा खे ॾाढी वणी। जेॾी महिल पंडित अचे पियो त राजा तो चएसि, पंडित मां हिकु तोखां सुवाल पुछंदोमांइ अॼु। चएसि ॿुधाए, पुछ। चईसि मूंखे 3 सुवाल आहिनि मन में। चईसि पुछ। चईसि हिकु त इहो ॿुधाए त भॻवानु रहंदो काथे आहे, ऐं ॿियो भॻवान जी नज़र कंहिं ते हूंदी आहे, टियों भॻवानु छा करे सघंदो आहे। इहे 3 सुवाल मूंखे ॿुधाए। पंडित थोड़ो मुंझी पियो। चईसि मूंखे थोड़ो टाइम ॾे इन लाइ त ॿुधाईंदोमांइ। चईसि महीनो मां तोखे मोहलत ॾियां थो। ठीकु आहे। पंडित घर वियो त रोज़ हीअं अकेलाईअ में वेही सोचे त मां राजा खे छा जवाबु ॾियां, छा जवाबु ॾियांसि, पर हिनखे कुझु जवाबु मिले ई न। जेके हिन वटि शास्त्र हुआ उहे खोले रोज़ ॾिसे, हिनखे जवाब जो न पियो मिले त हिनखे ॾाढी चिंता पई थिए। हाणे राजा खे मां छा जवाबु ॾींदुमि, न ॾेई सघंदुमि त हू त मूंखे फांसीअ ते चाढ़े छॾींदो राजा। महीने में थोरा ॾींहं बचिया त हिन जो पुटु तो हिन वटि अचे, पंडित जो। चएसि थो बाबा मां केॾा ॾींहं थिया आहिनि ॾिसां पियो थो त तव्हां ईअं चिंताउनि में पिया आहियो, आख़िर आहे छा। चएसि थो पुट छॾ हिन ॻाल्हि खे। चएसि न मूंखे ॿुधायो त सही, मतां मां तव्हांजी चिंता दूर करे सघां। त चएसि थो राजा मूंखां 3 सुवाल पुछिया आहिनि। चएसि कहिड़ा। चएसि हिकु त भॻवानु रहंदो काथे आहे, ॿियो भॻवान जी नज़र कंहिं ते हूंदी आहे, ऐं टियों भॻवानु छा करे सघंदो आहे। चईसि बसि न, मूंखे वठी हलिजो, मां राजा खे हिननि सुवालनि जा जवाब ॾींदुसि। तव्हां निश्चिंत थी वेही रहो, खाओ पीओ। हिनजी चिंता अधु त लही वई, पर तॾहिं बि हिनखे ईअं पियो थिए त हेॾिड़ो छोकिरो छा जवाबु ॾेई सघंदो हुते राजा जे अॻियां।
आख़िर उहे ॾींहं बची विया, महीनो पूरो थियो, हे पुट खे वठी वियो पंडित। पंडित राजा खे चयईंसि त मुंहिंजो पुटु जवाबु ॾींदई। चयईंसि भले, कोई बि जे मूंखे जवाब सां कमु आहे। त राजा टई सुवाल इन जे पुट खे ॿुधाए थो त भॻवानु रहंदो किथे आहे ऐं हुनजी नज़र केसि ताईं हूंदी आहे, कंहिं ते हूंदी आहे नज़र, ऐं करे छा सघंदो आहे भॻवानु, ॿुधाए इन्हनि जा जवाब। त छोकिरो चुप करे बीठो रहे। चईसि ॿुधाए न। चईसि राजा तव्हां वटि कंहिं महिमान जी आगता स्वागता न कंदा आहियो छा? तव्हां वटि ईअं न हूंदो आहे छा? कोई अचे त उनखे आसन ॾेई विहारियूं, वरी कुझु पीअण लाइ ॾियूं। चईसि हा इहो त हूंदो आहे, असां मां भुल थी वई, मूंखे हिकु आसन ते विहारियंसि। चईसि ॿियो ॿिन्ही खे ठाहे ॾिननि। नौकरनि खे हुकुम कई खीर जो गिलास खणी अचो हिन लाइ त पीए। खीर जो गिलास खणी आया। खीर जो गिलास हथ में जले ईअं अंदरि आङुरियूं विझी वरी कढी ॾिसे पियो, वरी ईअं आङुर विझी वरी ईअं कढी ॾिसे। चईसि छा थो करे? खीर पीअण लाइ हूंदो आहे, पीअण लाइ ॾिनो आहे तोखे, हीअ महिमान नवाज़ी अथई तुंहिंजी। चईसि मां ॿुधो आहे त खीर में मखण हूंदो आहे। चईसि हा हूंदो आहे न। त चईसि पोइ तव्हांजे खीर मां मखण गायब थी वियो आहे छा? मां उहो ॻोल्हियां पियो थो, मखण त ॾिसण कोन थो अचे। त चईसि मखण हूंदो आहे पर ईअं थोरी ॾिसण ईंदो आहे। चईसि त पोइ कीअं मिलंदो आहे? चईसि पहिरियों खीर खे ॼमाइबो आहे, उन मां ॾही थींदी आहे, पोइ उनखे विलोड़बो आहे त मखण निकिरंदो आहे। चईसि ईअं? चईसि हा। त चईसि जीअं खीर में मखण हूंदो आहे पर ॾिसण नथो अचे, ईअं भॻवानु सभिनी में वेठल अथई पर ईअं ॾिसण न ईंदो आहे। हुन लाइ पहिरियों गुरू धारण करणो पवंदो आहे, पोइ उन जो जेको शब्द हूंदो आहे उन जो सिमरन करणो पवंदो आहे, त असांखे भॻवानु ॾिसणु अचे सभिनी में। ईअं थोरी भॻवानु ॾिसण ईंदो आहे, पर हूंदो सभिनी में आहे। राजा खे संतोष अची वियो, बराबरि भई इहो जवाबु सही आहे। चईसि हुनजी नज़र कंहिं ते हूंदी आहे? त चईसि हुन लाइ पोइ मूंखे मेणबती हिकिड़ी घुराए ॾे। मेणबती घुराई न, ॿारी मेणबती। चईसि राजा हाणे इहो ॿुधाए त हिन जो प्रकाश कहिड़े पासे थो वञे? चईसि हिन जो त चौधारी वेंदो न प्रकाश, मेणबतीअ जो प्रकाश चौधारी वेंदो। त चईसि भॻवान जी नज़र बि चौधारी हूंदी आहे, सभिनी जे मथां हूंदी आहे त कोई कहिड़ो कर्म करे थो, कोई कहिड़ो कर्म करे थो। कोई हिन खां लिखियल न हूंदो आहे, कोई हिन खां चोरीअ करे न सघंदो आहे। कोई सुठो कर्म करे त बि भॻवान जे नज़रुनि में हूंदो आहे, जे ख़राबु कर्म करे त बि भॻवान जे नज़रुनि में हे अची वेंदो आहे। राजा ख़ुशि थी वियो। चईसि हाणे बाक़ी टियों जवाबु, भॻवानु छा करे सघंदो आहे? तो छोकिरो चएसि थो इन लाइ त हाणे तव्हांखे हेठि लहणो पवंदो ऐं मूंखे मथे विहारणो पवंदव, छो जो तव्हां सुवाल पुछंदड़ आहियो, मां जवाबु ॾींदड़ आहियां, मां तव्हां खां वॾो थियुसि न। इहा ॻाल्हि सही आहे। राजा सिंघासन तां लही आयो ऐं हुनखे विहारियईं सिंघासन ते। चईसि हाणे ॿुधाए। चईसि बसि इहो तुंहिंजे टे सुवाल जो जवाबु अथई। हू चाहे त राजा खे रंक बणाए छॾे, रंक खे राजा करे छॾे। भॻवानु सभु कुझु करे सघंदो आहे। तूं ईअं कीअं थो पुछे त भॻवानु छा करे सघंदो आहे? हू सभु करे सघंदो आहे। राजा ॾाढो ख़ुशि थी वियो, हुनखे एॾो इनाम ॾिनई, एॾो इनाम ॾिनई। चईसि हाणे अॼु खां तूं राज पुरोहित आहे। हाणे हिते ई रोज़ असांखे ई कथाऊं ॿुधाइजां, तूं राज पंडित आहे। एॾो राजा ख़ुशि थी वियुसि त भॻवानु छा नथो करे सघे, सभु थो करे सघे। ऐं भॻवानु किथे कोन्हे, उहा काई जॻह ई कान्हे जिते भॻवानु न हुजे।
पर उनखे ॻोल्हण लाइ, उनखे पाइण लाइ असांखे भक्ति करणी पवंदी आहे, शेवा करणी पवंदी आहे, गुरू करणो पवंदो आहे, उनजा वचन मञणा पवंदा आहिनि, सिमरन करणो पवंदो आहे त भॻवानु मिले। ऐं भॻवान खां त कोई लिखियल आहे ई कोन। सतनि कोठियुनि में लिखूं त बि उनजी नज़र असां ताईं पहुची वेंदी। त हुन खां चोरीअ कुझु बि करे न सघंदासीं। असां भले चाहियूं त हिते हींअर भॻवानु आहे कोन, असां हे करे वठूं कमु, पर हुन खां लिखियल कुझु कोन। सदाईं असां हुनजे नज़र जे हेठि आहियूं। बोलो सतगुर देव भगवान की जय। मेरा कर सची तुम्हारे दिलड़ी ध्यान गणिय जोदार अजायो मेरे खेन खारे मनेड़ा अजायो कृष्ण विन्याय मनेड़ा कर सची दिलड़ी ध्यान गणिय जोदार सची कायम धीरे कार सचिय सां कायम थींदे जिए चवंदे करे झुकंदे जिए चवंदे करे झुकंदे ध्यान सचो तूं दार मनेड़ा ध्यान सचो तूं दार मनेड़ा कर सची तूं कार दिलड़ी ध्यान दणीअ जोदार अजायो मेरे न खार मनेड़ा अजायो बखरे न बिना मनेड़ा कर सची तूंगा दिलड़ी ध्यान दणीअ जोदार बिन वखत त सुखड़ी नहीं थो बिन वखत त सुख ॾिसी थो कई वखत ते दुख भी अचे थो कई वखत ते दुख भी अचे तो होए करे पछताओ मनेड़ा होए कंदे पछताओ मनेड़ा कर सची तूं कार दिलड़ी ध्यान दणीअ जोदार अजायो मेरे खेन खार मनेड़ा अजायो वखत न विनाए मनेड़ा कर सची तूं कार दिलड़ी ध्यान दणीअ जोदार की करी सो हाणे करे वठ जेकी करी सो हाणे करे वठ मूरख थी है हठ करे वठ मूरख थी न हठ करे वठ हड़ैया थने मन हारे मनेड़ा हड़ैया थने मन हारे मनेड़ा कर सची तूं का दिलड़ी ध्यान दणीअ जोदार अजायो मेरे खेन खारे मनेड़ा अजायो वखत न विनाए मनेड़ा कर सची तूं का दिलड़ी
ख़ुशीअ खे माणे वठिजांइ, ख़ुदि ख़ुशीअ खे माणे वठिजांइ। हर जी मठण हारे मनेड़ा, दासी मथन हारे मनेड़ा, कर सची तूं का बिलड़ी ध्यान दणीअ जो दार। अजायो मेरे खे न खारे मनेड़ा, अजायो वक़्त न विञाए मनेड़ा, कर सची तूं कार दिलड़ी ध्यान दणीअ जो दार। सतगुर संगत खाराए, पंज डोडा साग टकीअ जो, पंज डोडा साग टकीअ जो। जय राम श्री राम गुरुवर जन देव खाराए, पंज डोडा साग टकीअ जो, पंज डोडा साग टकीअ जो। जय राम भागन वारो थींदो, सो त नसीबन वारो थींदो। जय राम श्री राम। देवीअ की जय। गुरु अर्जन देव दाता, पूज अम्मा साहिब की, बाबा टेलाराम साहिब की जय। कथा निर्मला देवी जी। ये कथा पंजन डोडन ऐं साग टके जे नाले सां मशहूर आहे। बाबा जी जे कथा में प्रेमी ये कथा ॿुधण लाइ घणी इच्छा रखंदा। इन कथा खे 5 वर मिलियल आहिनि। जंहिं बि आशिक़ प्रेमी ये कथा कराईंदा हुआ त उन्हनि जी आशिक़ मुख़्तसर कथा हेठी आहे। पंजाब के अमृतसर शहर में एक गृहस्थी जोड़ो घणनि सालनि खां बीहो लाॻो। हे लफ़्ज़ मिलियो गुरु अर्जन देव जे वटि वञी वेनती कयो त तव्हांजी जोड़ भरींदा। थोरी ॾींहं ज़ाल मुड़ुस गुरु अर्जन देव जी आस्थान ते अची ख़ूब शेवा कई। एतिरे क़दुरु त भंडारे जी टुकड़ी पंध ते कोन खाईंदा ऐं झूठनि पातरनि में जेकी बचल हूंदो सो खाई गुज़र कंदा हुआ। जॾहिं गुरु अर्जन देव जी जे कन ते ॻाल्हि पई त के सुराए पुछा मेरी शेवा पिया कयो, पोइ पंगत में नगर जी